अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। तव्हां आहियो टीचर बिस्मा सां गॾु सिंधी ऐं प्यारी ॿोलीअ जे हिकु ॿिए वीडियो सां गॾु मां हाज़िर आहियां तव्हांजे साम्हूं। जीअं त असां इस्म जूं हालतूं पढ़ी रहिया आहियूं। पहिरीं हालत असां पढ़ी चुका आहियूं, उनजो वीडियो मां अपलोड करे चुकी आहियां। उहो तव्हांखे मिली वियो हूंदो ऐं उन मां तव्हां फ़ाइदो हासिलु कयो हूंदो ऐं पाण बि कयो हूंदो ऐं ॿियनि जी बि मदद लाइ उनखे तव्हां शेयर कयो हूंदो या चैनल जी लिंक उनखे तव्हां शेयर कई हूंदी। अॼु जेका असांजी हालत आहे उहा आहे हालत मफ़ऊली, यानी कि ॿियो नंबर हालत आहे इस्म जी, इनखे चवंदा आहिनि ऑब्जेक्टिव केस। ठीकु आहे, हाणे इनखे असां मिसाल ॾेई सम्झंदासीं। इनखे मिसालनि ज़रिए तव्हांजे साम्हूं मां बिल्कुलु खोले सम्झाईंदमि। हाणे हालत मफ़ऊली आहे छा, या चए छा थी? जुमिले में मफ़ऊल जंहिं ते कम जो असरु थिए जी हालत मफ़ऊली थींदी आहे। हाणे जुमिले में हिकिड़ो फ़ैल हूंदो आहे, ॿियो मफ़ऊल हूंदो आहे ऐं टियों फ़ैल हूंदो आहे। ठीकु आहे, हिकिड़ो फ़ाइल, मफ़ऊल ऐं फ़ैल हूंदो आहे। फ़ाइल जेको कम जो कंदड़ हुजे उहा छा हुई? इस्म जी पहिरीं हालत असां सब्जेक्टिव केस में पढ़ी आयासीं त कम जो कंदड़ केरु हूंदो आहे। कम जो कंदड़ छा तव्हांखे थी थो सघे उहो कम जो कंदड़, कम जो कंदड़ इस्म भी थी थो सघे ऐं ज़मीर भी थी थो सघे। उन खां सवाइ असां जेका हालत पढ़ंदासीं उहा आहे हालत मफ़ऊली। ठीकु आहे, इनखे हाणे मां तव्हांखे मिसाल ॾेई सम्झाईंदमि। इन लाइ मां हिनखे थोरो हटायो आहे त छा थो चए, हालत मफ़ऊली ऑब्जेक्टिव केस। इहे छा आहे? ऑब्जेक्टिव केस आहे। ऑब्जेक्टिव केस हाणे हालत मफ़ऊली। हाणे हालत मफ़ऊली माना उहो जंहिं ते कम जो असरु पवे, उहो जंहिं ते कम जो असरु पवे। हाणे जुमिले में छा हुयो? पहिरियों फ़ाइल हो, उहो छा हुयो? कम जो कंदड़ हुयो। वरी हालत मफ़ऊली में छा थींदी असां ॾिसंदासीं त उहो जंहिं ते कम जो असरु पवे। हाणे मिसाल वठी असां सम्झंदासीं, साईं इसहाक़ हिसाब सेखारे थो। मिसाल आहे साईं इसहाक़ हिसाब सेखारे थो। हाणे इनखे सम्झण जे लाइ असां जेको सवाल पुछंदा आहियूं हालत मफ़ऊल खे सुञाणण जे लाइ, त छा करे थो? सवाल कहिड़ो कंदा आहियूं त छा करे थो? हिसाब सेखारे थो। छा थो सेखारे? हिसाब सेखारे थो। असांखे जवाबु कहिड़ो मिलंदो? त हिसाब थो सेखारे। त हाणे ॾिसंदो त कम जो असरु कंहिं ते थो पए? साईं इसहाक़ हिसाब सेखारे थो। छा थो सेखारे? उहो हिसाब थो सेखारे। यानी हिन में हिसाब छा थी वियो? इन जी हालत छा थी वई? मफ़ऊली थी वई। यानी कम जो असरु कंहिं ते थो पए। कमु कहिड़ो आहे? साईं हिसाब सेखारे थो। त हिसाब सेखारणु हिन में छा थी वियो? इहो थी वियो असांजी हालत मफ़ऊली थी वई। ठीकु आहे, हाणे पहिरियों मिसाल, उन खां सवाइ ॿियो मिसाल था वठूं त साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठोसीं। हाणे ही साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं। हाणे साहिब तुंहिंजी साहिबी छा ॾिठीसीं? छा? छो त असांखे सवाल कहिड़ो करिणो आहे त छा ॾिठीसूं। उहा छा ॾिठीसीं? असां जवाबु छा मिलियो असांखे? साहिबी। माना जुमिले में जेका ही साहिबी आहे उहा छा आहे?
उहो उन ते कम जो असरु थो पए, यानी हीअ छा आहे, मफ़ऊल आहे। इन जी हालत कहिड़ी थी वई, हाणे हिन जी हालत कहिड़ी थी वई, इन जी हालत थी वई मफ़ऊली। हाणे असां छा था अॼु सुञाणूं त हालत मफ़ऊली जुमिले में असां कीअं सुञाणींदा आहियूं, यानी जुमिले में जंहिं ते कम जो असरु पवे त उन जी छा हूंदी आहे, हालत मफ़ऊल ईंदी आहे। त इन करे साहबतू जी साहिबी अजब ॾिठोसीं त मथे जुमिले में साहिबी छा आहे, यानी उहा मफ़ऊल आहे, उन ते कम जो असरु थो पवे। ठीकु आहे। हाणे अली ख़त लिखे थो, हाणे टियों मिसाल था वठूं। अली ख़त लिखे थो, हाणे छा थो लिखे, छा थो लिखे, अली छा पियो लिखे, उहो छा पियो लिखे, ख़त थो लिखे। ख़त छा थी वियो, ख़त ते कम जो असरु थो पवे, इन करे हे छा थी वियो, हिन जी कहिड़ी हालत थी वई, हिन जी हालत मफ़ऊली थी वई। ठीकु आहे। हिन जी कहिड़ी आहे हालत, मफ़ऊली हालत आहे। आई होप तव्हांखे हीअ सम्झ में अची वियो हूंदो मिसाल। हाणे हिन जा कुझु मिसाल आहिनि जेके हीअ आहे मिसाल, जेकॾहिं तव्हां हिन जो स्क्रीन शॉट कढणु चाहियो था त हिन जो तव्हां स्क्रीन शॉट कढी सघो था। जीअं हुयो, असलम नओं बूट ख़रीद कयो। छा कयो असलम, छा कयो आहे, नओं बूट ख़रीद कयो अथई। बूट छा आहे, हिन में हालत हिन जी कहिड़ी आहे, मफ़ऊली हालत आहे। ठीकु आहे। बाबर बाल उछलायो, हाणे छा उछलायो आहे बाबर, मथे जुमिले में छा थो चए त बाबर बाल उछलायो आहे। छा उछलायो अथई, बाल उछलायो अथई, यानी कम जो असरु कंहिं ते थो पए, बाल ते। इन करे बाल छा आहे हिते, हिन जी कहिड़ी हालत आहे, मफ़ऊली हालत आहे। मां वाच वठंदुसि, मां वाच वठंदुसि, हाणे वाच छा आहे हिन में मफ़ऊल आहे, हिन ते कम जो असरु थो पवे। त छा वठंदुसि, मां छा वठंदुसि, वाच वठंदुसि। इन करे वाच जी कहिड़ी हालत हिन में आहे, मफ़ऊली हालत आहे। हिन गिलास भॻो, हिन छा भॻो आहे, गिलास। गिलास छा आहे, गिलास ते कम जो असरु थो पवे, इन करे हीअ छा आहे, हिन जी हालत कहिड़ी आहे, हालत मफ़ऊली आहे। ऐं हीअ हुयो असांजो अॼु ऑब्जेक्टिव केस। तव्हांखे बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। आई होप जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची वियो आहे त तव्हां मुंहिंजे वीडियो खे शेयर ऐं लाइक कयो, फैमिली फ्रेंड्स में शेयर कयो। मिलंदासीं वरी ॿिए वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।